सरकार ते रहम कयो। नवाब शाह रिपोर्ट राजकुमार रोड सकरन शहर जे मुख्य कॉलोनी अदीम कॉलोनी सचल कॉलोनी जे रवासियुनि पारां सफ़ाई नसीब ख़िलाफ़ रवासियुनि रज़ा मोहम्मद शेख ज़हूर मुगल जी अॻुवानी में रवासियुनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे टाउन कमेटी जे गेट अॻियां धरणो हणी सख़्तु नारेबाज़ी कई। हिननि ख़िताब कंदे मुतालबो कयो त केतिरे अर्से खां सफ़ाई न थी आहे। असांजी कॉलोनी में गंद कचिरो पिणु सारियो वेंदो थियो, जंहिं करे धुएं सबबि असां जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। नालियूं पिणु ॿुटियूं उथली पियूं आहिनि। बार बार शिकायतुनि बाबति असांजी केर बि नथो ॿुधे। टाउन कमेटी जो चेयरमैन अक्सर गाइबु आहे। उनखां अलावा मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। हिननि आला कम खां मुतालबो कयो आहे उन मामले जो नोटिस वरितो वञे। राजकुमार रोड, नवाब शाह।